अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 4 मई सूमर जो ॾींहुं ऐं सुबुह जा थिया आहिनि 9:15। ज़हरा अची वई आहे, उहा मथे हली वई आहे सफ़ाई करणु ऐं मां अची वई आहियां ॿाहिरि व्लॉग ठाहिणु। सो कल्ह वारे इंतिहाई मसरूफ़ ॾींहं खां पोइ अॼु जो नओं ॾींहुं शुरू थियो आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं मूंसां गॾु तव्हां बि प्लीज़ इहो गोड़ बर्दाश्त कयो, मां कुझु नथी करे सघां हिन बारे में। ऐं अगरि मां हिते अची व्लॉग नथी ठाहियां त मूंखे मज़ो बि नथो अचे, छो त इहो मुंहिंजो टाइम हूंदो आहे। ऐं अल्ला छिरकु निकिरी वियो मुंहिंजो, हिन जे पोयां हिकिड़ी लिज़र्ड हुई। सो ईअं थींदो रहंदो आहे। ऐं इहे तरीक़ो मां तव्हां सां पहिरियों बि शेयर कयो आहे। ॾिसो त हिन जो मनी प्लांट जेको हुयो सड़ी वियो हो, त मां हिन मां वधियल शाख हिकिड़ी हिन में अटकाए छॾी, त हाणे इलाही वॾी थी वई आहे, वरी मां हिनखे हिन में ई अटकाए छॾियो आहे। ऐं ईअं हिन में बि हिन जो बि सड़ी वियो, त वरी इहो ई मदर प्लांट आहे, ईअं सम्झो त हिन मां हीअ शाख हिन में अटकाए छॾी। हाणे मां अगरि हिन कटे बि छॾींदमि न त हीअ पंहिंजे लेखे हितां ख़ुराक खणंदी। ऐं ईअं ई मां हिनखे बि जेको आहे स्पाइडर प्लांट, हिकिड़ो ई हिन जो ब्रांच निकिती, हिकिड़ो ई हिन जो ॿचो निकितो हो, जेको मां हीअ शाख हिन में विझी हिनखे बि मथां पथर रखी छॾियो। ऐं हाणे मां हिन कटिया नथी पाण ई, त हिननि खे ॿिन्ही प्लांट्स खे ॿिन्ही कुंडनि मां थो खाधो मिले। हिन त मूंखे एॾी हैरत लॻंदी, हिन शाइनिंग ॾिसो त, अलाह जी कुदरत त ॾिसो, डस्ट त हिननि ते बि थी पए पर चमकनि केॾा था, असुल ॾिसी दिलि ख़ुशि थी वञे। सो घर जी सफ़ाई सुथराई थी रही आहे ऐं मां कपिड़ा विझी आई आहियां मशीन में। किचन जा इलाही सारा कम बि करे आई आहियां, जीअं त रोज़मर्रा हूंदा आहिनि। तव्हां इलाहिनि खे ख़बर आहे त मां सुबुह जो कहिड़ा कहिड़ा कम कंदी आहियां रूटीन में, उहे सॼा करे आई आहियां। अञा बि इरादो आहे त हितां जी थोरी घणी छांटी कयां, कुझु सफ़ायो कयां। ऐं मिटी ॾाढी थी पवंदी रहे, एॾी मिटी आहे अलाह जो ईअं थो लॻे ॼण असां कॾहिं बि घर जी डस्टिंग न कंदा आहियूं। ॿाहिरां जो मां हितां जी ॻाल्हि नथी कयां, हितां जी त मां घटि ई कंदी आहियां, छो त खुले में मतिलबु अधु कलाक खां पोइ वरी तक़रीबन बुरो ई हाल हूंदो आहे हिननि जो। पर अंदरि बि साफ़ु कयो ॼण लॻे ई नथो त कॾहिं साफ़ु कंदा आहियूं। पोइ कॾहिं कॾहिं मां ढीठ थी वेंदी आहियां। आख़िर इंसानु केतिरी स्ट्रगल करे, केतिरी जंग करे। माशाअल्लाह हिन में अॼु ॿियो गुल टिड़ियो आहे। पहिरियों हिकिड़ो मां तव्हां सां शेयर कयो, ऐं हिकिड़ी हीअ मुखड़ी बि अथसि। ऐं हिन में हेॾा बि मुखड़ियूं आहिनि, हिन में बि 2 आहिनि, अलाह कंदो त वधंदो। पर असल में हिननि खे उस खपे, जेका हिते आहे कोन, उस अचे थी थोरी देरि जे लाइ। सो इहे हाल अहिवाल आहिनि। अॼु जो को मां टारगेट सेट न कयो आहे। जेके मुंहिंजे ज़हन में कम हुया उहे त मां तक़रीबन कंदी रही आहियां रोज़ानो जे हिसाब सां। कल्ह जेके चादरूं वग़ैरह कढियूं उहे डिवाइड कंदमि, कहिड़ियूं कंहिंखे ॾियणियूं आहिनि, कहिड़नि कपिड़नि जे टुकड़नि जो छा करिणो आहे। त बसि उहो ई हिकिड़ो कमु रहे थो। ऐं ॿियो मथे संदल ते अञा ताईं मुंहिंजी शॉपिंग खुलियल पई आहे, उनखे मां हेठि न खणी आई आहियां। सो अलाह कंदो त अॼु बि कुझु न कुझु कम थी वेंदा। ॾींहं खे सजायो कबो, ऐं ज़िंदगी इहा ई आहे त चुरपुर में रहिजे, हरकत में बरकत आहे। त जेकॾहिं चुपचाप पइजी रहिबो ऐं कुझु न कबो ऐं सुस्ती कबी, त पोइ त जीअणु मुश्किल आहे ॾाढो। तंहिंजे करे मां रोज़ानो पंहिंजी का न का एक्टिविटी सोचे ॻोल्हे रखंदी आहियां, त अॼु मां हीअ कंदमि, अॼु उहो कंदमि। सो अलाह हिमत ॾींदो, सिहत ॾींदो। त निकमो माण्हू कंहिं कम जो न आहे, तंहिंजे करे निकमो त मूंखे थियणो न आहे। अलाह मदद कंदो त मां इन खां बुराई खां बचंदमि। निकमो हुजणु बुराई आहे न। ऐं हे अलाए छो थो सड़ंदो वञे, ख़बर न आहे। जंहिंजी जेतिरी हयाती हूंदी उहो ओतिरो जीअंदो। ऐं हिन में हिकिड़ो हे नओं पन निकिरी चुको आहे, हे वारो कलर तव्हांखे ॿुधाईंदो, पहिरें वारे खां चेंज आहे। पहिरियां वारा ॼण मेरा ऐं फिटल आहिनि, उहो नओं आहे। सो बहरहाल इहो हाल अहिवाल हितां जो आहे। वधीक ॻाल्हाइण जो को फ़ाइदो कोन्हे, घोड़ एॾो आहे जंहिंजी हद न आहे। शाम जा 6:30 थिया आहिनि ऐं सुबुह मां हे चादरूं टॉल वग़ैरह धोता, त इहे वेढ़िया न आहिनि, सिर्फ़ु लाहे रखिया आहिनि। कपिड़ा एॾो जल्दी था सुकी वञनि। ऐं हाणे मां आई आहियां ॿाहिरि कूंडनि खे पाणी ॾियण जे लाइ। सॼो ॾींहुं मां कुझु रिकॉर्ड न कयो आहे, छो त मां कुझु ख़ासि न कयो आहे। ऐं लंच में राति वारो चिकन पियो हो, जेको राति सुराण ठाहियो, उनखे ई मां जेको मानी पचायूं उहो यूज़ कयोसीं। ऐं हाणे मां मतिलबु अॼु गर्मी हुई, अजीब ॾींहुं मुंहिंजो गुज़रियो आहे न, त मां मोस्टली थोरी रीडिंग कई, रेस्ट कयो, कुझु वीडियोज़ ॾिठियूं। ऐं अॼु मां इलाही ॾींहंनि खां, इलाही बल्कि छा अलाए महीने ॾेढ खां पोइ पंहिंजी भेण जे घर वियमि मंझंदि, उते थोरो टाइम गुज़ारे आयमि। सो हाणे टाइम आहे प्लांट्स खे पाणी ॾियण जो। तपिश हाणे त बाबा गर्मी, तपिश, ओभर,
बाक़ाइदा शुरू थी विया आहिनि। माशाल्लाह सभिनी प्लांट्स खे पाणी ॾेई फ्रेश कयुमि ऐं हवा थी हले, पर जेका सुबुह जो थधी हवा हूंदी आहे उहा हिन महिल गरम हवा आहे, बाक़ाइदा झोलो थो लॻे पियो। राति जी मानीअ जे लाइ हिते खिचड़ी पचंदी, चांवर ऐं मुङनि जी दाल ऐं उन में 2 फोटा इहो भिॼाए चुकी आहे सुराण, छो त एॾी शदीद गर्मीअ में कोई ॿोड़ पराठा खाइण ते सफ़ा मूड न आहे, कुझु हल्को फुल्को खाइण जी दिलि पई चए, त पोइ राति जे लाइ पचंदी खिचड़ी। कपिड़े जो हे पीस बि कढी रखियो हुअमि त मूंखे हिन मां कुझु ठाहिणो आहे, उहे बेबीज़ जा गिफ्ट ठाहींदमि। माशाल्लाह फैमिली में फ्रेंड्स में मुख़्तलिफ़ माण्हुनि खे तवक़ो आहे अलाह उन्हनि खे सुठा सिहतमंद ऐं नेक साले ॿार ॾे, त डिफरेंट शयूं ठाहींदी तरह पोइ कहिड़ी शइ अलाए कंहिंखे ॾींदमि ख़बर न आहे। त इहो सिलसिलो आहे, सोचां थी त कटिंग करे रखां त पोइ ॾिसंदमि त छा थो हिन मां ठही सघे। पहिरीं त प्लैनिंग कयां पोइ कटिंग कयां। 8 थियण वारा आहिनि, 8 में कुझु मिंट आहिनि ऐं माशाल्लाह हे असांजी मज़ेदार खिचड़ी तयारु आहे, जेका या त असां ॾहीअ सां खाईंदा आहियूं या रुखी खाईंदा आहियूं। सो तव्हां खां मां अॼु जे हिन व्लॉग मां मोकिलाईंदमि। बसि नंढिड़ो ई व्लॉग ठहियो, छो त अॼु हिकिड़ो सुस्त ॾींहुं हुयो, कुझु कमु न पियो पुॼे, अलाए छो, ऐं रीज़न गर्मी आहे यकीनन। सो अल्हम्दुलिल्लाह, पोइ बि शुक्र आहे अलाह जो, जीअं बि ॾींहुं गुज़रियो चङो ई गुज़रियो। सो मां तव्हां खां मोकिलाईंदमि, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह असां वरी ॿिए व्लॉग में मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह वाही।